अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, मां आहियां सजाद अली लाखिया। जीअं त अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंधी अदब ते हिकु नज़र। सिंधी अदब जी असां शुरूआति खां कुझु शयूं जी वज़ाहत कंदासीं। सिंधी अदब ॿिनि पहलुअनि ते मुश्तमिल आहे, हिकु नज़म ऐं ॿियो नसर। नज़म जे अंदरि असां वटि वाई, काफ़ी, गज़ल ऐं बेत अची वञनि था। उनखां अलावा काफ़ी सारियूं शयूं आहिनि। उनखां अलावा नसर में कहाणियूं, आखाणियूं, अफ़सानवी, गैर अफ़सानवी अदब ऐं काफ़ी सारियूं ॿियूं शयूं अची वञनि थियूं। दोस्तो, हाणे असां इहो ॼाणींदासीं त नज़म ऐं नसर आहिनि छा। नज़म जेको उहो इल्मु जेको कंहिंजे दिलि जे अहसासनि ते असरु थिए त उनखे असां नज़म चवंदा आहियूं। ऐं नसर उहा शइ आहे जेको जंहिंजे ॻाल्हियुनि जो असरु कंहिंजे ज़हन ते थिए त उनखे असां नसर चवंदा। जी दोस्तो, सिंधी अदब जी बाक़ाइदा शुरूआति बाबति मुख़्तलिफ़ आलमनि जा राया आहिनि, कुझु इख़्तिलाफ़ आहिनि। कंहिंजो चवणु आहे त सिंधी शाइरीअ जी शुरूआति अरबनि जे दौर में थी चुकी आहे, पर कुझु आलमनि जा राया आहिनि त सिंधी अदब जी बाक़ाइदा शुरूआति सूमरनि जे दौर में थी चुकी आहे। दोस्तो, सूमरनि जो दौरु 1050 खां 1351 ताईं आहे। सूमरनि खां अॻु सिंध तक़रीबन 350 सालनि ताईं अरबनि जे कब्ज़े में रही आहे। अरबनि जे दौर में सिंधी अदब खे वधण विझण जो को बि मौक़ो न मिलियो, का बि तरक़ी न थी। पर सूमरनि जे दौर में सिंधी अदब खे काफ़ी वधण विझण जो मौक़ो मिलियो ऐं काफ़ी तरक़ी थी, काफ़ी नयूं। सूमरनि जे दौर में रोमानवी दास्तान शुरू थिया, जंहिंखे किसे जी सूरत में ॻायो वॼायो वेंदो आहे। शाह साहिब जे 7 सुरमियुनि मां 6 जो ज़िक्र हिन दौर सां आहे। जी दोस्तो, वधीक कुझु मालूमात आहे असां नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह तव्हां सां शेयर कंदासीं। फ़िलहालु जेका बेसिक जेको उनजो तारीफ़ हुयो, जेके कुझु शयूं हुयूं सिंधी अदब बाबति, असां अवां सां शेयर कयूं थी।